मुंहिंजो नालो दीपा साहित्य आहे और असांखे 2 साल थी विया आहिनि सिंधी सेखारींदे और अॻिते बि असां सेखारींदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सौम्या आहूजा। मूंखे ॿारनि खे सिंधी सेखारण जे लाइ मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। अॼु मुंहिंजा ॿार सिंधी ॻाल्हाइणु सिखण और उन्हनि जी ॿोली सिंधी थी वई आहे बिल्कुलु। तव्हांखे छा थो लॻे भोपालपुरा में सिर्फ़ु 10-12 ई हूंदा? मां सभिनि जे घर वई हुयमि ॿारनि खे अचण जे लाइ, बट उन्हनि जा पेरेंट्स थोरा सा न अचण जी इजाज़त ॾिनो। मां चयोमानि कि मां सिखाइण जे लाइ रेडी आहियां, तव्हां मोकिलियो। जय झूलेलाल। तव्हां ॾिसो था सिंध जी आवाज़, जिते तव्हांखे मिलंदी आहे हर ख़बर सिर्फ़ सिंधी भाषा में। जय झूलेलाल। अॼु असां आया आहियूं भोपालपुरा स्थित सिंधु भवन में, जेको खानपुर पंचायत जो भवन आहे, सिंधु भवन। भारतीय सिंधु सभा जी तरफ़ खां जेके सालाना सिंधी क्लासां हलंदियूं आहिनि उन में असां अॼु आया आहियूं। हिते सौम्या दीदी ऐं दीपा दीदी ॿारनि खे सिंधी सेखारीनि था। हलो इन्हनि सां 2 अखर सिंधी में ॻाल्हायूं था। 26 27 एक ही ॻाल्हाइणो आहे, बस एक ही सब्जी। एक साई भाजी हो, जोर से। बिया पटाटा, कोकी, सांबर, कढ़ी सांबर नहीं, कढ़ी चावल। साई भाजी, सयूं पटाटा, साई भाजी। और फूलन जा नाला? गेंदो, मोगरो, चंपा, चंपा। वेरी गुड। मोगरो, कमल। वेरी गुड। अब कविशा बोलो। कविशा बोलो। बोया मम्मा रोटी दो। बोलोगे? यार टॉफी दूंगी, टॉफी। अच्छा मेरी कोठी में बोलेगी? जोर से बोलेगी। अब इसके लिए टॉफी लेके आएंगे, ठीक है? चलो बोलो, जोर से बोलो। मौसम का नाला किंगे इना है। एक सबसे बोलना। बोलो, दिशु बोलो। सर्दियों का बस जोर से। वसंत। सियारो, चौमासो, उन्हारो। जोर से बोलो। उन्हारो। सरल, वेरी गुड। अब ये बोलेगी। अच्छा किलर के हंसने को क्या बोलते हैं? वेरी गुड। दौड़ने को भजन। चढ़ने को क्या बोलते हैं? चढ़ने। चरण। और सिंधी में चप्पल को क्या बोलते हैं? चंपल। चप्पल, आँख को नक। और रात को दंद। चांद को कर्ण। और आँखें को अख। और वो पीठ को क्या बोलते हैं? लंग। पैर कैसे बोलते हैं? और फिंगर्स को अच्छा बनाना। अंगुलियां। बोलो चलो। अब कविशा बोलेगी। पानी बोली पीने में
गौरा गौरा आ जाओ आपको पता है आपको यहाँ पे नाम है क्या है वाली दीवार वो वाली दीवार ठीक है वो वाली मित्र पितारी सुर में दाढ़ी काट किलो बाड़े मंदिरो मेर मंदिरो तुझो घर के हो बहुत सी मिंजो घर ओयो नहीं मेर मंदिरो तुझो घर केड़ो मुझो घर ओयो तो आओ बिना को आप करना यस वेरी गुड अब तो थोड़ा ये मुंहिंजो नालो अंकिता मनवानी आहे मुंहिंजो पीउ जो नालो मनोज मनवानी आहे मुंहिंजे माउ जो नालो भूमिता मनवानी आहे मां सेंट जोसेफ स्कूल में पढ़ंदी आहियां मां 6 सालनि जी आहियां मुंहिंजो नालो मिशिका साहित्य आहे मुंहिंजो पीउ जो नालो हरीश साहित्य आहे मुंहिंजी माउ जो नालो निशा साहित्य आहे मां 9 साल जी आहियां मां सेंट्रल अकेडमी स्कूल में पढ़ंदी आहियां मूंखे सिंधी ॻाल्हाइणु पसंदि आहे मुंहिंजो नालो ख्याति साहित्य आहे मुंहिंजो पीउ जो नालो राहुल साहित्य आहे मुंहिंजो माउ जो नालो मुस्कान साहित्य आहे मां सेंट पॉल सीनियर सेकेंडरी स्कूल में पढ़ंदी आहियां मां 10 साल जी आहियां मुंहिंजो नालो गौरांशी कटारिया आहे मुंहिंजे पीउ जो नालो रोहित कटारिया आहे मुंहिंजी माउ जो नालो स्वाति कटारिया आहे मां सेंट पॉल सीनियर सेकेंडरी स्कूल में पढ़ंदी आहियां मां 9 साल जी आहियां मां 20 ॾींहं से सिंधी सिखंदी आहियां मुंहिंजो नालो जैज़लीन हिंदुजा आहे मुंहिंजो पीउ जो नालो रवि हिंदुजा आहे मुंहिंजो माउ जो नालो पूर्वा पाहुजा आहे मां DPS स्कूल मां पढ़ंदी आहियां मां 9 साल जी आहियां मुंहिंजो नालो कविशा आहे मां 2 साल जी आहियां मुंहिंजो पीउ जो नालो रोहित आहे मुंहिंजो माउ जो नालो साथी आहे
मुंहिंजो नालो दिविशा आहूजा आहे। मुंहिंजो पीउ जो नालो रवि कुमार आहूजा आहे। मुंहिंजी माउ जो नालो सौम्या आहूजा आहे। मां सेंट मेरिस कॉन्वेंट सीनियर सेकेंडरी स्कूल में पढ़ंदी आहियां। मां 13 साल जी आहियां। असांखे सिंधी सिखंदे सिखंदे 25 ॾींहं थी विया आहिनि। मूंखे सिंधी ॻाल्हाइणु वणंदो आहे। मुंहिंजो नालो तेजस्विनी साहित्य आहे। मुंहिंजे पीउ जो नालो नरेश साहित्य आहे। मुंहिंजी माउ जो नालो भारती साहित्य आहे। मां सेंट्रल अकेडमी सीनियर सेकेंडरी स्कूल मां पढ़ंदी आहियां। मूंखे सिंधी सिखंदे सिखंदे 25 ॾींहं थी विया आहिनि। मूंखे सिंधी ॻाल्हाइणु वणंदी आहे। मुंहिंजो नालो दीपा साहित्य आहे। असां सिंधी समाज जे तरफ़ां सिंधी सिखायूं था। असांजे क्लास में 10 ॿार आहिनि, सिंधी सिखनि था, सुठो सिखी विया आहिनि और असांखे 2 साल थी विया आहिनि सिंधी सिखाईंदे सिखाईंदे और अॻिते बि असां सिखाईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सौम्या आहूजा। मां सिंधी पंचायत जी तरफ़ को अॼु मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे मूंखे ॿारनि खे सिंधी सिखाइण जे लाइ। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे अॼु मुंहिंजा ॿार सिंधी ॻाल्हाइणु सिखणु और हुननि जी ॿोली सिंधी थी वई आहे। बिल्कुलु उहो बिल्कुलु सुठी तरह सां ॻाल्हाइनि था पिया। मूंखे 2 साल को मौक़ो मिलियो आहे। अॻिते इहो मौक़ो अगरि हमेशह मिले त मां इहो हमेशह इहो पाण खे सम्झंदमि कि मां ॾाढी अॻिते ख़ुशी थींदी मूंखे कि मां इहो सिंधी जो इहो खयों आहे ॿारनि खे सिखाइण जे लाइ। और मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो मुंहिंजा ॿार सभु सिंधी सिखी विया आहिनि। 10 ॿार अची विया आहिनि और 2 ॿारनि खे ॾाढी 25 ॾींहं खां ॾाढो ख़ुशि आहिनि। उहो पंहिंजे हुननि जा मम्मी पापा बि ख़ुशि आहिनि और अची करे रोज़ु हुननि जी मम्मियूं असांखां पुछंदियूं आहिनि कि असांजा ॿार सिंधी सिखनि था त ॻाल्हाइनि बि था घर में और असांखे ॾाढो मज़ो थो अचे। उहो ॻाल्हाइणु सिखी विया आहिनि और 2 साल को असां सिखाऊं था और अॻिते असांखे इहो मौक़ो मिलंदो त असां ज़रूरु इहा ॿारनि खे सिखाईंदासीं। 10 को वधीक कंदासीं न। हिन साल 10 ई थिया आहिनि त अॻिले साल असां 15-20 और बि महिनत कंदासीं त 25-30 ॿार अॻिले साल असां करे ॾेखारींदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु असां आया आहियूं भोपालपुरा स्थित खानपुर भवन पंचायत में, जेको पंचायत जो भवन आहे। अॼु असां सां गॾु आहिनि सौम्या दीदी, सौम्या आहूजा, जेके पिछले 25 ॾींहंनि खां सिंधी ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइणु सिखाइनि थियूं। त सौम्या जी सां कुझु ॻाल्हायूं था। सौम्या जी, जीअं तव्हां ॿारनि खे सिंधी सिखायो था, तव्हांजे अचिन जेके आसे पासे जा भोपालपुर जा ई ॿार हूंदा जी जी भैया। त लॻभॻि 9 या 10 ॿार अचनि था। तव्हांखे छा थो लॻे भोपालपुरा में सिर्फ़ु 10 ॿार ई हूंदा? खोड़ ॿार आहिनि ईअं त, बट मां कोशिशि सभिनि सां कई कि मां सभिनि जे घर वई हुयमि ॿारनि खे अचण जे लाइ। बट उन्हनि जा पेरेंट्स थोरा सा न अचण जी इजाज़त ॾिनऊं। मां चयोमानि कि मां सिखाइण जे लाइ रेडी आहियां, तव्हां मोकिलियोनि। बट कुझु पेरेंट्स हूंदा आहिनि न भैया, उन्हनि जी सभिनि जी पंहिंजी सोच आहे। अॼुकल्ह ॿारनि जी एॾी एक्टिविटीज़ थी वियूं आहिनि त उहो सिंधी सिखण जे लाइ थोरो घटि अचण जी कोशिशि करनि पिया। हो कोई ड्राइंग में वञे पियो, कोई डांस में वञे पियो। त कोई अहिड़ा ॿार हुया जो हुननि जे पेरेंट्स अॻिते वधी करे मूंखे चयऊं कि असांजे ॿारनि खे तव्हां सिंधी सिखायो, असां तव्हां सां गॾु आहियूं। 10 पेरेंट्स अहिड़ा हुया जो पंहिंजे ॿारनि खे मोकिलियऊं और उहो ॾाढा ख़ुशि आहिनि। अॼु ॿार हुननि जे पेरेंट्स सां सिंधी ॻाल्हाइनि था। नंढी सिंधी सां सिखण सां ई वॾी सिंधी अॼु ॻाल्हाइनि था। त उहो ई ख़ुशी थी हुननि जे पेरेंट्स खे तव्हां कि असांजा ॿार सिंधी ॻाल्हाइनि था। इहो ई असांखे ख़ुशी आहे। बसि थोरी सी ॻाल्हाइनि था त ख़ुशि आहिनि हुननि जा पेरेंट्स। मूंखे इहो ॾाढो ख़ुशी आहे कि ॿार ॻाल्हाइनि था, सिखनि था पिया। बिल्कुलु। जेके 10 ॿार अचनि था उन्हनि खे ऐं उन्हनि जे पेरेंट्सनि खे ॾाढी वाधायूं। ऐं उन खां पोइ जीअं इहो जेको कमु आहे उहो पूरे भारत लेवल ते हले थो। जेकी असांजी भारतीय सिंधु सभा आहे उहो इन जो आयोजन कंदी आहे। हर साल गर्मियुनि जी छुट्टियुनि में सिंधी सेखारींदी आहे। हर शहर में इहे शिविर लॻंदा आहिनि त इंट्रस्टेड जेके हूंदा आहिनि उहे ई ईंदा आहिनि। बाक़ी त माण्हू अॼुकल्ह घटि था अचनि। त सौम्या जी, तव्हांखे छा थो लॻे इहे जी एक्टिविटी 15 ॾींहं 20 ॾींहं 25 ॾींहं हले थी पूरे साल में, त इनखे छा पूरे साल लाइ करिणो खपे? बिल्कुलु
पूरे साल लाइ करिणो आहे और असां तयारु आहियूं। असां 2 ॼणियूं आहियूं, कल्ह असांजा 2 को 4 जुड़ंदासीं त ईअं ॿार बि 10 को 12 थींदा, 12 को 15 थींदा। त ईअं ई असां एकता करे हलंदासीं त हर गली कोने में सिंधी सिखण जे लाइ ॿार तयारु थी वेंदा। और हिकु सिंधी सब्जेक्ट, वैसे त सभु सब्जेक्ट हूंदा आहिनि, सभु ॿारनि जे लाइ पढ़ाई करणु, हिकु सिंधी सब्जेक्ट बि हुजिणो खपे कि असां हर आर्तवार ॾींहुं ॿारनि खे विहाए करे सिंधी सिखाए सघंदा आहियूं। और असांखे ॾाढी ख़ुशी थींदी कि असां हीअ अॼु ॿारनि खे इहो सिंधी सिखाऊं था, असांजी सिंधी वाणी ॿोली सिखाऊं था, त असांखे ॾाढी ख़ुशी आहे कि असां बिल्कुलु असां सिंधु सभा सां इहो आग्रह कंदासीं कि पूरे साल लाइ हिन क्लासनि जो आयोजन कयो वञे ऐं जेतिरा थी सघनि वधीक खां वधीक ॿार सिंधी सिखनि ऐं घर में बि सभु पंहिंजे सिंधी में ई ॻाल्हाइनि। जय झूलेलाल। अॼु असां सां गॾु आहिनि दीपा दीदी, जेके बि हर साल ॿारनि खे सिंधी सेखारींदियूं आहिनि। दीपा दीदी खां कुझु सवाल करूं था। दीपा दीदी, जीअं साल में 1 महीनो असां ॿुधो आहे हर साल इहो कैंप हलंदो आहे, उन में बि 5-10 ॾींहं छुटियूं थी वेंदियूं आहिनि, लॻभॻि 20-25 ॾींहं में ॿार जेके सिंधी सिखनि था, तव्हांखे छा थो लॻे कि 20 या 25 ॾींहं में जेकी सिंधी सिखनि था उहा पूरो साल असरु कंदी आहे ॿारनि ते? न, बिल्कुलु न। हर साल में 20-22 ॾींहंनि में त कुझु न थी सघंदो भैया। हर आर्तवार ॾींहुं जेको सेखारींदासीं, जीअं झूलेलाल भवन में असांजी मीटिंग हुई ते तय थियो कि हर आर्तवार जो सेखारींदासीं, उहो सही डिसीजन आहे। उन सां ई ॿार अॻिते सिंधी ॻाल्हाए सघंदा, बाक़ी 20 ॾींहंनि में त कुझु बि न करे सघंदा। वरी अॻिलो साल अचे थो त असां भुलिजी था वञनि, वापसि A खां वठी असांखे Z ताईं वरी सेखारिणो थो पए। इन करे आर्तवार जो रखंदासीं त ॿार अॻिते बि सिखी सघंदा। और असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे सिंधी भारतीय सिंधु सभा जे तरफ़ां असांखे सिंधी सेखारण जो मौक़ो मिलियो आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। तंहिंजे मां कीअं विसारियां, जिंद जान पंहिंजे वारियां, जंहिं बेलिया मूंखे पींगे में बाह बोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। शाह में चांद छेड़ा जंहिंजा सपूत आहिनि, चांद जी आशदोरी आहे आशिकनि जी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। हर क़ौम जी सुञाणप जुन जी ज़बान आहे, जिन यादूं आहे सिंधी आदात जी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सभु जी अबाणी ॿोली। सभु कुझु छॾे तू आहे पंहिंजे वतन जे ख़ातिर, जिते तूं वसे तो सिंधी तो पंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। दुनिया जे हर हिसे में तुंहिंजो वजूद आहे, जिते बि वसे तू सिंधी तो सागुरंज बोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। कुछ झलकियूं सिंधी क्लास जूं।
अगरि वणियो हुजे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ताकी तव्हांखे सिंधी में जेकी बि एक्टिविटी थिए थी उन जी ख़बर हर पल मिलंदी रहे। धन्यवाद। जय झूलेलाल।